सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो आहे। मज़हर नवाज़ शेख नओं डीआईजी ट्रैफिक मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो आहे। मज़हर नवाज़ शेख नओं डीआईजी ट्रैफिक मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो। मज़हर नवाज़ शेख नओं डीआईजी ट्रैफिक मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो। मज़हर नवाज़ शेख नओं डीआईजी ट्रैफिक मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो। मज़हर नवाज़ शेख नओं डीआईजी ट्रैफिक मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो। मज़हर नवाज़ शेख नओं डीआईजी ट्रैफिक मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो। मज़हर नवाज़ शेख नओं डीआईजी ट्रैफिक मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। तफ़सील माल कंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो त सिंध सरकार डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए छॾियो आहे। कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल मानवी हुकूमत फौरी तौर ते डीआईजी कराची ट्रैफिक पुलिस पीर मोहम्मद शाह के उहदे तां हटाए सर्विसिस खाते में रिपोर्ट करण जो हुकुम जारी करे छॾियो। इन हवाले सां बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कंदे पीर मोहम्मद शाह के रिपोर्ट करण मज़हर नवाज़ शेख ते डीआईजी ट्रैफिक कराची मुक़रर करण जे हवाले सां ऐं फौरी तौर ते चार्ज वठण जो हुकुम जारी कयो आहे। इन हवाले सां जेतोणीकि तस्दीक नाहे थी, अलबत्ता ज़रे चवणु आहे पीर मोहम्मद शाह जी जेका क़ुर्बानी आहे उहा जेको गुल प्लाज़ा वाक़िए वारो मामिलो हुयो उनमें ट्रैफिक जो जेको इंतज़ाम आहे न हुजणु ऐं हाइड्रेंट खां पाणी जी जेका रसाई आहे उहा मुकमल तरीक़े सां न थियनि ऐं ट्रैफिक जाम हुजणु जेको हिकिड़ो वॾो सबबु हुयो, जंहिंजे सबब में जेको पीर मोहम्मद शाह खे पंहिंजे उहिदे तां हटायो वियो। हालांकि कराची में ॾिठो वञे त जेको टैंकर हादसनि खां पोइ वॾे पैमाने ते जेको ट्रैफिक जी रवानी में बहितरी जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते ट्रैफिक जो निज़ाम आहे उन में बहितरी जे हवाले सां पीर मोहम्मद शाह जा वॾा क़दम खयल हुया ऐं काफ़ी बहितरी नज़र आई हुई। पर इन बावजूदि जेको गुल प्लाज़ा थानियो आहे उन में ट्रैफिक जा अणखरा जेके इंतज़ाम हुया उहे पीर मोहम्मद शाह जी जेका पोस्ट आहे उन तां केस हटाइण में जेको कारआमद साबित थिया ऐं सिंध हुकूमत जे हवाले सां केस फौरी तौर ते उहिदे तां हटाए मज़हर नवाज़ शेख खे डीआईजी ट्रैफिक कराची जी चार्ज ॾिनी आहे ऐं उनखे चार्ज वठण जो हुकुम जारी कयो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।